पंहिंजा वरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंहिंजा वरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ थियण वारा आहिनि। दोस्तो पोइनि केसनि खां वठी लगातार तव्हां ॾिसी रहिया आहियो जंहिंमें बैकग्राउंड ॾेखारे पियो वञे हसीना बेगम ऐं जाबर जो, ख़ासि करे चाकर खे ॻाल्हियूं ॿुधाए रहियो आहे सांवल। हाणे अॻिते छा थींदो? अॻिते दोस्तो जेको आहे सांवल जूं सॼियूं ॻाल्हियूं ॿुधी जॾहिं चाकर ॻाल्हियूं ख़तमु थी वेंदियूं पोइ बि चाकर खे घणो यकीन न ईंदो सांवल ते। पोइ सांवल इहे ॻाल्हि कंदो हाणे तूं वञी जाबर ऐं हसीना जूं बि ॻाल्हियूं अलॻि अलॻि ॿुध जीअं पुलिस वारा ॿुधंदा आहिनि, तफ़्तीश कंदा आहिनि, पोइ तोखे सच ऐं कूड़ क्लियर थी तुंहिंजे साम्हूं अची वेंदो। तोखे ईअं ई करिणो पवंदो। पोइ चवंदो चाकर चवंदो ठीकु आहे, मां हुननि जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि ऐं बाक़ी कुझु रहियल आहिनि उहे बि मां ॻाल्हियूं ॿुधी करे उन्हनि जूं ॻाल्हियूं तुंहिंजी ॻाल्हियुनि सां मैच थियनि थियूं। हाणे असुलु क़ातिल केरु आहे? पोइ जेको आहे सॼो शक फेरे सां उन्हनि जे कंध में विझंदो। पोइ हाणे जेको आहे नुकराणी खे बि मारण जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। पोइ किस्त में तव्हां ॾिठो जंहिंमें नुकराणी खे बि जाबर खां मराइण जी कोशिशि कराए पई। जीअं जीअं इहे घर जा माण्हू मरंदा वेंदा तीअं तीअं चाकर जो शक उन्हनि ते ई पवंदो वेंदो, उन्हनि ॾे वधंदो वेंदो, हसीना ऐं जाबर ॾे। मतिलबु उहो ॿुधाए रहियो आहे कहाणी सिधी सही त हीअं नुकराणी खे मारियो वियो, हीअं कयो वियो।